अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। स्टील टाउन पुलिस जे एहलकारनि तरफ़ां कादिर नगर में घर ठाहींदड़ ॻोठाणनि खां भत्ते उगाड़ी ऐं कूड़नि केसनि में आणण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी मेमोण ॻोठ में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻवानी डिप्टी ऑर्गेनाइज़र मोहम्मद हयात, शबीर चांडियो, नसरत सूमरो करे रहिया हुआ। एहतजाज कंदड़नि जे हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड हुआ। हू भत्ते खोरी एहलकार स्टील टाउन अलाह ॾिनो शर खे फौरी तौर ते नौकरी मां ख़ारिज करण जा उबॾारींदा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते कराची डिवीज़नल जे डिप्टी ऑर्गेनाइज़र मोहम्मद हयात, शबीर चांडियो, नसरत सूमरो, राणो खान दराणी, नादिर मगसी, सईद लखण, पीर बख्श जिसकानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त स्टील टाउन पुलिस ड्यूटी करण जे बदिरां सिंधी वस्तियुनि में अची ॻोठाणनि खां अॾावत जे सिलसिले में भत्तो उगाड़े थी, जंहिंमें एहलकारनि अलाह ॾिनो शर सिरे फ़हिरिस्त आहे, जंहिं ख़िलाफ़ आला अख़्तियारनि खे दाहूं कयूं वयूं आहिनि। ॼाणायल एहलकार भत्तो न मिलण ते कादिर नगर जे ग़रीब ॻोठाणनि खे तशदुद जो निशानो बणाए कूड़नि केसनि में अड़ाईंदो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त पुलिस में मौजूदा अलाह ॾिनो शर जहिड़े कारे रिढनि खे एहलकार खे फौरी तौर ते नौकरी मां ख़ारिज करे संदसि क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कंदे मुख्यशहरा ते बि धरणो हणंदासीं। पहिरियां असांजे कादिर नगर में जेको पुलिस जी कार थी उहो सब इंस्पेक्टर अलाह ॾिनो शर ऐं शफ़ीक मीराणी, असगर मगसी, 2-3 सिपाही पुलिस एहलकार आहे। असांजे यूसी जो अॻुवाण आहे कादिर नगर हिकिड़ो लीज़ ॻोठ आहे। तक़रीबन 20-25 सालनि खां वठी उते घटि में घटि 3000 घर आबाद आहिनि। त हाणे उते जेकॾहिं गैर क़ानूनी को ॻोठ ठहे थो अफ़गानी बंगारी बिहालियुनि जो, त उहो सरपरस्त पुलिस ई करे पियो। हाणे जिथे निज सिंधी ॻोठ आबाद आहिनि त उते DC न हुजे, रेवेन्यू जो को अमलदार न हुजे, हद जो SHA जो को पंहिंजो पुलिस ऑफिसर उते वञी उन घरनि में दाख़िल थिए, उन्हनि जूं दीवारूं ड्राहे, इहो मां सम्झां कानून बि उन्हनि खे इजाज़त नथो ॾिए ऐं कानून जो इहो रिट बि कोन्हे त आम थाणेदार को पुलिस वारो वञी कंहिं सिंधी माण्हू खे गिरफ़्तार करे उन ते FIR दाख़िल करे या उन जे जेब खे तलाशी ॾेई उन जे खीसे मां बिलाकनि ऐं सिमटनि जा पैसा कढी फुर करे। को पुलिस तव्हांजे कराची जे अंदरि ख़ासि करे सिंधी ॻोठनि जे अंदरि भत्तो जेको मुक़ररु करे छॾियो आहे, त पंहिंजे इन भत्ताखोर पुलिसनि खे जेको आहे पुलिस एहलकारनि खे लगाम ॾियो। अहिड़े तरीक़े जो जेकॾहिं रद्द अमल कंदा त पोइ तरक़ी पसंद पार्टी जा साथी असां पंहिंजे सिंधी ॻोठनि जा मुहाफ़िज़ थी करे, सिंधी माण्हुनि जा मुहाफ़िज़ थी करे असां एहतजाज कंदासीं।